शुक्रगुज़ार आहियूं DHO साहब, असांजो DO सेक्रेटरी साहब, असांजी प्रिंसिपल साहिबा जंहिं हिन मुहिम खे तमामु सुठे तरीक़े सां हलायो पिए। कैंसर हिकिड़ो जंहिंजो नालो ई कैंसर आहे, उन जे लाइ हिकिड़ी मुफ़्त वैक्सीन सिंध गवर्नमेंट तव्हां न्याणियुनि जे लाइ कई आहे ऐं उन मां फ़ाइदो वठण जी जाइ ते जेका ग़लति प्रोपेगेंडा हले पई, छो न का बि शइ मुफ़्त मिलंदी न त हर को चवंदो न इहा ख़राबु आहे, पर इन वैक्सीन जे लाइ पैसा हुजनि त चवंदा सही आहे। मां हमेशह चवंदो आहियां त तालीम असांखे पंहिंजी औलाद खे पढ़ाइणु खपे, असांखे पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ाइणु खपे। मुंहिंजो हमेशह हिकिड़ो असूल रहियो आहे त मर्द खां वधीक न्याणी पढ़े, छोकी मर्द पढ़ंदो रोज़गार आणींदो, न्याणी पढ़ंदी घर सुधारींदी, तव्हांजा बचा सुधारींदी। ऐं मुंहिंजो वॾो भाउ हितां मेंबर आहे प्रोविंशियल असेंबली जो, ऐं मां ॾाढो फ़ख्र सां चवंदो आहियां त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े ॼाणे मां ई अदा वॾो हितां कॉलेज खां टपियासीं पे विया। जीअं अदी चयो त हिते कॉलेज जे साम्हूं स्कूल जे साम्हूं एॾी रश थिए पई ऐं न्याणियुनि खे इंतिहाई घणी तकलीफ़ हुई। तव्हांजी मुंहिंजे ख़्याल में स्कूल जी भित सां लॻोलॻि असांजो प्लॉट आहे। हिते शहर जा मोहतबरीन वेठा हूंदा, प्लॉट जी वैल्यू छा आहे उहा बि अव्हांखे ख़बर हूंदी। घर आयासीं, नवाब साहब ऐं मां वेठा हुआसीं, मूंखे चई यार बुरान इहे बि त असांजी न्याणियूं आहिनि। मां जवाबु बिल्कुलु असांजी न्याणियूं आहिनि, कंबर जी न्याणियूं आहिनि, असांजी न्याणियूं आहिनि। चई यार बिस्मिल्लाह करे कॉलेज था ठारायूं, मथां सुभाणे यादि रखंदा कंबर जा शहर जा माण्हू असांखे, असांजी न्याणियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो तोहफ़ो सरदार ख़ान जे तरफ़ां, असांजी फैमिली जे तरफ़ां न्याणियुनि खे मिलियो आहे ऐं उनखे महिरबानी कयो अवां न्याणियूं अवेल कयो। ऐं इंशाअल्लाह ताला हिन जून में कंप्लीशन आहे कॉलेज जी, ऐं उहो कॉलेज अवां जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे। न्याणियूं पढ़ो। मां पंहिंजी ख़ुदि जी न्याणी बैरिस्टर, हाणे LLB फाइनल ईयर में आहे मुंहिंजी वॾी धीउ, ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर बैरिस्टर थींदी। ख़ुदा वाहिद शाहिद आहे मां ते त मुंहिंजे लाइ इहे न्याणियूं बि ईअं मुंहिंजी पंहिंजियूं न्याणियूं। ऐं माण्हू चवंदा आहिनि त बरोच आहियूं, बरोच थियण या जा आहियूं सिंधी, सिंध में रहूं था, सिंध जो खाऊं था, सिंध जो पीऊं था, आहियूं सिंधी। माण्हुनि में आहे बाबा चांडिया आहिनि, फिलाणो आहे, को मक्सी आहे, को सूमरो आहे, इहे असांखे अलाह ताला हिकिड़े ख़ानदाननि में डिवाइड कयो आहे। असांजा वरी थोरा रस्म रिवाज ऐं किसनि में आहियूं फाथल। मां हमेशह चवंदो आहियां ॿिनि शयुनि खे, हिकु रिश्ता जेके असांजा माउ पीउ पैदा थियण खां अॻु में न्याणी खे धिको ॾेई था छॾनि, ख़ुदा इहो बि न कयो। न्याणी जो मुस्तक़बिल आहे, न्याणी पुट खां वधीक सुधारी अथव। मां ख़ुदा ॼाणे थो पंहिंजे घर वेंदो आहियां, मूंखे ॿ पुट आहिनि, हिकिड़े जो नालो शबीर अहमद आहे, मुंहिंजे वालिद साहिब जो नालो अथसि, ॿियो हैरेन आहे। बिल्कुलु प्यारा औलाद कंहिंखे न आहे, पर ख़ुदा ॼणे थो जेॾी महिल मुंहिंजी न्याणी खिलंदी ईंदी आहे न, मां चवंदो आहियां सॼा ग़म इंसान ॻाल्हिया वेंदा आहिनि, हुनजी मोहबत पंहिंजे व्यूज़ सां। इन करे मुंहिंजो हिननि हिते बीठल सभिनी वालिदैन खां हिकिड़ो अर्ज़ु आहे त न्याणी खे अहमियत ॾियो, हुनखे हुनजी उहा इज़त ॾियो, हुनखे उहो मान ॾियो। ऐं न्याणियुनि खे बि इहो ई अर्ज़ु आहे त अॼुकल्ह असां वटि सोशल मीडिया, TV माण्हुनि खे ख़राबु करे छॾियो। अमी पंहिंजे पियो माउ जी इज़त कयो, पियो माउ जो मान रखो, इंशाअल्लाह ताला उहे पियो माउ बि तव्हांजो मान, तव्हांजी इज़त रखंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। अदी ईअं फरमायो त ॿ इशूज़ आहिनि, हिकिड़ो त रियान ख़ान नंढो भाउ मुंहिंजो म्यूनिसिपल चेयरमैन बि आहे, उन खे मां हुयो उमिरे ते, मां घुरायो आहे हुनजे स्टाफ खे, अदी खे करे छॾियो अथऊं। इंशाअल्लाह मुंहिंजो पाणी जो मसइलो मंडे ट्यूसडे ताईं हल थी वेंदो। ऐं नवाब साहब जे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो कूलर बि मां चयो त मां न्याणियुनि जे लाइ थधे पाणी जो उहो बि तव्हांखे उहो बि करे छॾींदा। ॿियो मामिलो अॼु तव्हां बि फरमायो त इहो गश्ते थी,
उन जे लाइ मां SP खे चवां थो ऐं मां कोशिशि करे तव्हांखे जेसिताईं स्कूल टाइम हले त पुलिस वारा डिप्रूट कराए ॾियूं जीअं त ॼाणे स्कूल ख़तमु थिए त पोइ उहो